अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहू व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व नशहदु अन्ना सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व हबीब रब्बिना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरना नूरना व नूर रब्बिना व महबूबना व माशूकना व मौलाना व मनजाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही व बारक व सल्लिम तस्लीमा।
बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली। मजहबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर पाए गौसे आज़म खाक पाए हर वली। अर्श आज़म मसनदे रफ़ात रसूलुल्लाह की। हशर में सब देखेंगे इज्जत रसूलुल्लाह की। लाव रब्बिल अर्श जिसको जो मिला उनसे मिला। बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। तुमसे और जन्नत से क्या मतलब मुनकर दूर हो। हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। आबे मिस्री महबूब हक खलकी खुदा जहलाए खलक। खादिम सदन जिन्नो मलक बलगल उलाद कमालिही। नूरी हुजण जो ही निशा आयो त रोशन थियो जहां। चमक्या ज़मीनो आसमां कशफत जा बिजमालिही। आ नूर आका दर असल नूरी सदन सारो नस्ल। सीरत सूरत बेमिसल हसनत जमी खिसालिही। इदरीस न जो गुलाम आ पढ़ंदो सलातो सलाम। ही विरद सुबह शाम आ सल्लु अलैहि व आलिही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। दुरूद बुलंद आवाज़ सां प्यारे हबीब पाक दे मथे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुझा निहायती मेहरबान दोस्तों, बुजुर्गो, भाइरो, मुझे मुर्शिदन जे मुर्शिद हजरत क़िबला सुहना साईं रहमतुल्लाह ताला अलैह जन जो सालियानो उर्स मुबारक। केतरी जमायत, केतरा परवाना, केतरा मुहब्बत वारा कट्ठे थिया आहिनि, उहे अव्हां पाण ॾिसी रहिया आहियो। खुदावंदे करीम जी ज़ात इब्तिदा खां इहो निज़ाम रखियो आहे त पंहिंजे बाननि खे पंहिंजे तरफ़ां जेके इनायतूं कंदो आहे, मेहरबानियूं कंदो आहे, एहसान कंदो आहे, पंहिंजे बाननि जे ई मारफत उन्हनि जे ई ज़रिए उहे इनाम ॾींदो आहे। इन ई लिहाज़ सां अल्लाह ताला दुनिया जे तख़्ते ते नबीयनि सगोरनि खे मोकिलियो। सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां वठी असां तव्हांजे आका ऐं मौला
कायनात जे ज़र्रे ज़र्रे जे लाइ रहमत सुने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ताईं अंबिया किराम जेके आया इन इला आया त अल्लाह जल्ल शानहु अमन वालहु जे पाक बेमिसल बेमिसाल ज़ात खां फैज़ बरकतूं इनायतूं मेहरबानियूं हासिल करे ऐं पंहिंजी उम्मतुनि खे पहुचाई। जॾहिं त असां तव्हांजे हबीब सुहिणे नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जंहिंजे मथां नबूवत ख़तम पैगंबरी ऐं रिसालत ख़तम सदन तशरीफ आवरी खां पोइ कंहिं बि क़िस्म जो नबी दुनिया ते अचणु मुमकिन ई न आहे त सदन फैज़ खे दुनिया ते पहुचाइण जे लाइ अल्लाह ताला महबूब करीम जे उम्मत में वलीयन जो सिलसिलो रखियो। मुझे ख्याल में सुभान अल्लाह महागो न थियो आहे, वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। हबीब सोने दा उम्मती हो, तवज्जो ॾियो। सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो फैज़ संदन कल्ब जा अनवार संदन इनायतूं संदन मेहरबानियूं संदन उम्मत जे सीनन ताईं वजूदन ताईं पहुचाइण जे लाइ अल्लाह ताला जा कामिल वलिया ज़रियो आहिनि, वसीलो आहिनि। सुभान अल्लाह वरी थधा थी वियो। महदूद टाइम जे अंदर अर्ज करण की कोशिश कबी, छो त मुझे मुर्शिदन करीमन जे दरगाह जो सिलसिलो निरालो आहे। इएं न थिए जो माण्हू वाइज़ सॼी राति ॿुधी सुबुह जो निमाज़ फजर जी बि न पढ़नि, थकिजी सुम्ही रहनि। साईं जन जो इरशाद मुबारक आहे, फरमान मुबारक आहे त तकरीर बि हले पर तकरीर जो जेको मक़सद आहे अल्लाह ताला ॾांहुं बानहनि जो रुजू थिए, बानहनि जो तवज्जो थिए, अल्लाह ताला जी इबादत जो शौक़ रखनि, अल्लाह ताला जो ज़िक्र कनि, क़ुरान करीम जी तिलावत कनि, हबीबनि ते दुरूद शरीफ़ पढ़नि, जेके बि सुठा कम आहिनि उहे कनि। उन्हनि जी लाभ टाइम खे निगाह में रखियो वञे। इन जे करे उन टाइम मुक़रर ते ई कोशिश कबी त पंहिंजी तकरीर खे पूरो कजे। तवज्जो ॾेई ॿुधो, ज़ोर सां वॾे आवाज़ सां मुंहिंजे सुहिणे हबीब ते दुरूद शरीफ़ पढ़ो त मार्च खां वॾे आवाज़ सां पढ़ो। हर दौर में, हर असर में, हर अहद में अल्लाह ताला जे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे फैज़ खे माण्हुनि जे सीने ताईं पहुचाइण वारा ईंदा रहिया ऐं क़यामत ताईं ईंदा रहंदा। पर हिन हलंदड़ मौजूद वक़्त में जेकॾहिं निगाह फेराईंदव त असुब खां ख़ाली थी करे, हथ गर्मी खां ख़ाली थी करे, अल्लाह जो ख़ौफ़ रखे दिल में ऐं सुहिणे हबीब करीम जी मोहब्बत रखे तवज्जो कंदव त मुंहिंजनि मुर्शिदनि करीमनि जो कमाल पंहिंजो मट पाण। तवज्जो ॾियो था। अल्लाह ताला पंहिंजे हबीब सुहिणे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन खे दुनिया ते मोकिलण जो मक़सद छा बयान फरमायो आहे। क़ुरान करीम जी रोशनी में ॾिसंदा हलूं, अल्लाह जे कलाम करीम खां पुछंदा हलूं, मुंहिंजे हबीब सुहिणे ते वॾे आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो त माज़ खां वॾे आवाज़ सां पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। अल्लाह जल्ल शान अमन वाल ॿुधायो आहे त दुनिया जे सस्ते ते नबी करीम जे मोकिलण जो मक़सद छा आहे। अल्लाह फरमाए थो लक़द मन्नल्लाहु
अलल मुमिनीन इज़ बास फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिन मुबीन। अल्लाह फरमाए तुम ईमान वारन ते एहसान कयो आ जो उन्होंने मां शान वारे प्यारे पैगंबर के रसूल के मोकिलियो अथम जंहिंजे मोकिलण जो मक़सद छा आहे। हिकु त उन्हनि जे अॻियां क़ुरान करीम जी आयतुनि जी तिलावत फरमाए, उन्हनि जे कल्बनि खे बदननि खे ज़ाहिर खे बातिन खे साफ़ करे ऐं क़ुरान करीम जी तहलीम ॾे। महबूब ख़ुदा जंहिं मक़सद लाइ दुनिया ते आया हा अल्लाह ताला जे हबीब सोने जे प्यारनि कामिलनि वलीजन संदन हकीकी नाइबन रब्बानी आलमन उन सिलसिले खे जारी रखियो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह करोड़ बार अल्हम्दुलिल्लाह अरबे बार अल्हम्दुलिल्लाह जो असांजा सजण साईं मद ज़िल्लुल आली उन साॻे सिलसिले खे उन ई लहज ते हलाए रहिया आहिनि। अल्लाह कंदो इहो सिलसिलो क़यामत ताईं जारी सारी रहंदो। रूहानी मेहरबानी बि थियनि थियूं, ज़ाहिरी इल्म जी उहा बि कोशिश हले पई। अवां जॻहियां उलमाए किराम क़ुरान करीम जे हाफ़िज़नि सगोरल दस्तारूं फरमायूं। अल्लाह ताला जे दीनी नेमत मिलण जे करे उन्हनि खे या तबरुक तौर दस्तार ॿधाई वई। उन्हनि खे बि तव्हां मुलाहिज़े फरमायो दुआ कयो अल्लाह ताला साईं जंहिंजे बचड़नि खे अञा वधीक इल्म जा मक़ाम अता करे उन जी दस्तार फज़ीलत ॾिसी बि ठरनि आमीन त चओ, वॾे आवाज़ सां आमीन चओ। मुंहिंजे सुहिणे हबीब जा परवानो मोकियो हबीबनि करीमनि जे आशिकनि ख़ुदा जे वलीयनि हज़रत सुहना साईं रहमतुल्लाह अलैह जे बारे शरीफ़ जो आहे। पर महीनो चूंकि रजब शरीफ़ आहे काइनात जे आका ऐं मौला दुनिया जे दिलदार सभिनी जे सरदार यतीमनि जे यार अड़ियनि जे आधार सरदारनि जे सरदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन खे अल्लाह ताला इन महीने में आसमाननि जो ज़मीननि जो सैर करायो। इन जे करे मुफ्ती अब्दुर्रहीम साहब जन मदज़िल्लुल आली जन बि इहो इशारो ॾेई विया त मौज़ू इहो आहे त हबीबनि करीमनि जो सैर कीअं थियो, कॾहिं थियो, किथां थियो, छो थियो, कीअं अल्लाह ताला क़ुरान करीम बयान फरमायो आहे। इन महदूद टाइम जे अंदरि कोशिश कबी अल्लाह ताला जे फज़ल करम सां त खुली बयान कजे। दुआ कयो अल्लाह ताला पंहिंजे करम सां पंहिंजे कामिलनि वलीयनि जे सदके मुंहिंजो अर्ज़ कनि क़बूल फरमाए, अव्हां जो ॿुधनि क़बूल फरमाए। छा इरशाद रब्बुल आलमीन जो अल्लाह ताला फरमाए तो सुब्हानल्लज़ी अस्रा पाक ज़ात जंहिं रातों रात सैर करायो। सुभान अल्लाह न चवंदव त मूंखे वरी ॿियो रुख वठणो पवंदो। एॾा थकल बि न आहियो, घणी देर बि न थी आहे, लंगर बि माशाअल्लाह खाधो अथव, बाक़ी परेशानी छा थी आहे। अहिड़ी सुभान अल्लाह चओ जो मुर्शिदन करीमनि जे निगाहनि मां लंघंदे गुंबद ख़िदरा जी हाज़िरी। अल्लाह ताला जो इरशाद सुभानल्लज़ी वाह। हबीबनि जे इन सैर खे रब बयान थो करे त पाण बि सुभान पियो चवे ऐं तूं वरी सुभान अल्लाह नथो चए। अल्लाह फरमाए थो सुभानल्लज़ी अस्रा पाक ज़ात जंहिं रात जो सैर करायो। कॾहिं करायो? ॾाढियां चओ अबा तूं कंहिंखे को घुमाइण ॾींदे सुठो शहर का जा को बाग त ॾींहं जो कोशिश कंदे न त बाग जा गुल बि ॾिसे, बूटा बि ॾिसे, हर शइ सुहिणी सम्झे। या राति जो ॻाल्हाईंदो हल रब वरी राति जो इनजे करे अल्लाह राति जो तो सैर कराए जो उन में कई हिकमतूं आहिनि जेके मां अर्ज़ कयां।
सुबहानल्लज़ी अस्रा, पाक हज़ात जे रात सैर करायो बे अब्दिही पंहिंजे कामिल बाने खे लैलम मिनल मस्जिदिल हराम, तमाम थोड़ी रात में पाक मस्जिद खां जेका इज्जत वारी आहे इलल मस्जिदिल अक़सा, तमाम पराही मस्जिद वारा लिनुरियो अल्लज़ी बारकना हौलहू, जंहिंजे चौधारे सां बरकत विधियूं आहिनि लिनुरियहू मिन आयातिना, ताके उन हबीब खे पंहिंजे कुदरत निशानियूं ॾेखारियूं। इन्नहू हुवस समीउल बसीर, बेशक इहो ॿुधंदड़ बा ॾिसंदड़ बा। ही आयत करीम जो तर्जुमो आहे, पर अल्लाह ताला सुभान सां छो शुरूआत कई, सुभान सां छो बयान फरमायो। मुंहिंजे महबूब करीम जा उम्मती आओ, हमेशा अल्लाह ताला जे नबियन खे जन दुनिया ते हुकुम मिलियो आहे दीन जे दावत ॾियण जो, पैगाम रसानी जो, अल्लाह जे ख़ल्क़ जे रहबरी इरशाद जो, त उन्हनि जा मुनकिर, उन्हनि जा न मञण वारा, उन्हनि जे मथां एतराज़ करण वारा, उन्हनि जे मथां गंद छिलाइण वारा, उहे बि दुनिया में घणा हूंदा आहिनि। महबूब करीम जे न सेर ते केतिरनि जा एतराज़ ते थिया, अल्लाह ताला सुभान जो लफ़्ज़ आणे उहे सभई एतराज़ दफ़ा करे छॾिया, रफ़ा करे छॾिया, ख़त्म करे छॾिया, खणी छॾिया। एतराज़ हो त हबीब करीम जी ज़ात बरकत जिस्म अतहर सां मथे कीअं विया, हबीब करीम जी ज़ात बरकत आसमान जे हेठां कुर्रे नारा बाह जो हिकिड़ो कुर्रो आहे, उन खां कीअं लंघे विया आसमान जे हेठां। अल्लामा सुयूती लिखे थो हिकिड़ो बेकिनार कुदरती बहर बीठल आहे, उन मां कीअं लंघे विया, आसमान खे दरवाज़ा न आहिनि, उन मां कीअं लंघे विया। इन कीअं कीअं चवण वारनि खे अल्लाह ताला फरमायो, ओ कीअं चवण वारा कीअं न हलंदी, कीअं तॾहिं हलंदी जॾहिं सैर कराइण वारी का जॾी शइ हुजे, को मामूली माण्हू हुजे, को खुटल खातो हुजे, सैर कराइण वारो मां रब आहियां, मां कादिर आहियां, मुंहिंजे कुदरत अॻां का ॻाल्हि मुश्किल कान्हे का, जेकी कयां थो करे सघां थो, सैर मूं करायो आहे, मुंहिंजे ताक़त ॾे निहार, मां रब बाहि मां हुन पासे पुॼायां कादिर आहियां, पाणी मां हुन पासे पुॼायां कादिर आहियां, आसमान में दरवाजा ठाहिया अथमि वरी बि ठाहियां त कादिर आहियां, जे जिस्म आकार खे मथे खणायां त कादिर आहियां। मां कमज़ोर न आहियां, मां ज़ईफ़ न आहियां, मां जॾो न आहियां, मां कमज़ोर हुजण खां पाक आहियां। जे मुंहिंजे कुदरत ईमान अथई त मुंहिंजे महबूब जे मेराज ते बि ईमान। कीअं कीअं तॾहिं करे जॾहिं पंहिंजे माण्हू खे ॾिसो त उन मां तूं कीअं आयो, कीअं आयो, जाॻो था, वॾे आवाज़ सां समझो था ॻाल्हि खे। अल्लाह जा बान हो, कैसे कैसे गए, कैसे गए, तुम कैसे आए, ये तुम्हारे बाप की ताकत है, तुम्हारे बाप की कोशिश है कि तुम आ गए, तुझे पीर जी कोशिश है तुम अची ने अमर वेचारी मां ॿाहिरि आए, जेको रब्बुल आलमीन तोखे मनीअ जे कतरे मां पैदा करे सघे थो ऐं अहिड़ी जात ॿाहिरि आणे थो जिते इंसान जो कुल कमु नथो करे, त ख़ुदावंदे करीम पंहिंजे महबूब करीम खे बि उते पहुचाए सघे थो जिते अकुल कमु नथो करे। अल्लाह फरमाए थो सुभान, पाक आहे रब, ऐब खां पाक, नुक्स खां पाक, कमज़ोरीअ खां पाक, मोहताजीअ खां पाक, औलाद खां पाक, ॼमण खां पाक, ॼणण खां पाक, मिसल खां पाक, शरीर खां पाक, बेमिसल बेमिसाल रब्बुल आलमीन। अल्लाह फरमाए थो मूं सैर करायो, छा करायो, ॾाढा ॻाल्हि छा करायो, लफ़्ज़नि ते गौर कयो, चवे हा त घुरायो तब मुमकिन आहे न, वो ॻाल्हाए त तई अदा, जे चवे हा त आणायो तब मुमकिन आहे, घुरायो तब मुमकिन आहे। घुराइण में
थोरो ख़तरो हूंदो आहे। अदा फलाणे माण्हूअ खे एसपी साहब घुरायो, अलाह केस अथसि, अलाह दरख़्वास्त अथसि, अलाह ॿधंदुसि, अलाह छॾींदुसि, अलाह मिलंदुसि, अलाह कुझु ॾींदुसि, अलाह छा कंदो? घुराइण में ख़तरे जी निशानी हूंदी आहे। रब ईअं न फरमायो त घुरायो, ईअं न फरमायो त आणायो, ईअं न फरमायो त ओचितो बकर मुसकर मथे खणी आ मलाइक। न न, रब तो सैर करायो, माना महबूब जी इज़त हुई, महबूब जो एहतराम हो, महबूब जी तज़ीम हुई। ऐं सैर कराइण में अल्लाह ताला पान ॾे निस्बत कई आहे। रजे तो पंहिंजे ख़र्च ते न वियो आहे, मूं रब घुरायो आहे। पोइ जन घुराइण वारो मां, सैर कराइण वारो मां, आणाइण वारो मां, सभु कुझु मूं कयो आहे। त जंहिंखे घुमाइबो आहे, सैर कराइबो आहे, तंहिंसां लेखा न हूंदा हल। जेकी अल्लाह जे हबीब घुरियो आहे, अल्लाह ताला हालांकि हज़रत मूसा अलैहिस्सलाम बि ख़्वाहिश कई, दुआ घुरी, मौला तुंहिंजो मिठो ॻाल्हाइण ॿुधो अथमि। किथे ॿुधंदो हो? तूर जबल। ॻाल्हाए किथे? वॾे आवाज़ सां ॻाल्हाए। अञा तूं सुन्नी न जाॻियो ई छा? मुल्क में दीन ईमान जे मथां धारा पिया लॻनि ऐं तूं अञा न जाॻियो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब करीम जो कलाम ॿुधी चयो, मौला मूंखे पंहिंजो दीदार करा। रब अरनी अंजुर इलैक, मूंखे पंहिंजो पाण ॾेखार, मां तो ॾे निगाह कयां, तोखे ॾिसां। चओ सुभान अल्लाह। ॾिसण जी ॻाल्हि सैयदना मूसा अलैहिस्सलाम कई आहे। मालिक मिठे जवाब छा ॾिनो? लन तरानी, तूं मूंखे असल ॾिसी न सघंदी, पर तूं वाहिद मुज़क्कर मुखातिब जो सीगो लऊ सां नफ़ी ताकीद कयो आहे। रफ़मतो मूसा तूं ॾिसी न सघंदी, माना को ॾिसण वारो आहे, माना को। आला हज़रत सुन्नत जमाअत जो चोटी जो आलिम, कामी वली मुस्तफ़ा करीम जो परवानो, खुदावंद करीम जे बारगाह में अर्ज़ करे, तबारक अल्लाह शान तेरी तुझे ही ज़ेबा है बेनियाज। वाह मौला, वाकई बेनियाज है, वाकई। तू छा सोची बेनियाज न आहे छा? झूमी झूमी चओ, सुभाणे तुझे नफ्स खे ख़बर पवंदी त मूंखे कीअं मार कुट थी आहे। तबारक अल्लाह शान तेरी तुझे ही ज़ेबा है बेनियाज़ी, कहीं वो जोशे लन तरानी, कहीं तकाज़े विसाल के थे। किथे पहुचे त ॾिसी न सघंदे। मूसा सुहिणा हिन ॻाल्हि तां लही वई, तुंहिंजे कुवत खां इहा ॻाल्हि मथी आहे। वाह मुंहिंजा मालिक वाह। कंहिंखे पहुचे त लन तरानी, वेझो ॾिसी न सघंदे, ऐं किथे फरमाए थो अञा वेझो आहे, अञा वेझो आहे, अञा वेझो आहे। असीं मां बयान कयां थो पियो, मुंहिंजे हबीब जा उम्मती जो हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बरकात खे अल्लाह ताला सैर करायो। मकाम ताईं पंहिंजे रब जो दीदार अखियुनि सां करे आया। इहो महबूब जो सैर हक़ छा आहे? ॾाढा चओ छा आहे? हथ खणी चओ छा आहे? हक़। अकुल जे घोड़े खे मिंटो सम्झ, ॾिसी नथो सघे। मुझे महबूब जे ज़ात बरकात जो सैर, हबीब जी ज़ात बरकात आसमानी दौरो जिस्म सां आहे, अजीब क़िस्म जो सैर आहे। कहिड़े महीने में थियो आहे? कहिड़े महीने में? ॾाढा चओ कहिड़ी तारीख़? भला 13, 14, 15 केतिरी चांड रोकी आहे?
केतिरो चंड बीहंदो आहे जे इन रात में अल्लाह कराया, 13 में कराया, 14 में कराया, 15 में कराया, तब कराए सघियो थिए पे। अल्लाह ताला जी ज़ात जे ॾींहं जो हबीब खे घुराया, आराया, सैर कराया, तब कराए सघियो थिए पे। पर अल्लाह ताला समझो न सैर कराइण रात जो। रात बि कहिड़ी? 27 कहिड़ी? जवाब दे कहिड़ी? वॾे आवाज़ सां चओ कहिड़ी? हिते मुंहिंजे मुर्शिद जे दरबार ते बि 27 तारीख़ हर महीने जे महफ़िल थींदी आहे। मेलाप हबीब ऐं ख़ुदा जो आहे, ही मेलाप मुरीद ऐं मुर्शिद जो आहे। जेको मदीने वारे हबीब वंडांदी आहे उहा अल्लाह जे प्यारनि जे ज़रिए मिलंदी आहे। अल्लाह ताला जा बानाओ अल्लाह जे हबीब सुने खे रब्बुल आलमीन 13 14 न 14 न 15 न चांडो की रात में न घुरायो, 27 तारीख़ घुरायो जेका ऊंदहि वारी रात आहे। चंड जो निशान आसमान ते न हूंदो आहे। अल्लाह ताला जे ॿी रात में घुराया तॾहिं बि क़ादिर आहे। पर कुदरती हिकमत हुई त जे चांडो की रात में हबीब ईंदो त चवंदा त चंड जे रोशनीअ में वियो, ऊंदहि में रस्तो भुलिजी वञे, हा माज़ अल्लाह, वात न रहे, हा माज़ अल्लाह। रब फरमात हबीब न चंड जी ज़रूरत आहे, न सिज जी ज़रूरत आहे, आसमान खे बि कंहिं जे तजली ज़रूरत कान्हे का, तो हबीब जा अनवार ई काफ़ी आहे। सुभान अल्लाह। नारे तहकीक, नारनि ते कंट्रोल कयो, टाइम जो लिहाज़ रखो। हबीब जा परवानो मुंहिंजा सुहिणा हबीब कहिड़ी रात विया? सूमर जी रात। तारीख़ काई? 27 रात कहिड़ी? सूमर जी। चओ चओ ॿुध न। ऐं हबीबन करीमन जी मके खां मदीने हिजरत थी हुई, उन खां 3 साल अॻु। घणा साल? उन साल खे सीरत निगारनि आमुल हुस्न करे लिखियो आहे, दुख जो साल, जो उन साल में हबीबन करीम जे चाचे अबू तालिब साईं बि दुनिया मां लॾियो हो। ऐं हबीबन करीमन जी घरवारी निहायत ई कमाल वारी अम्मा, सभिनी ईमान वारनि जी अम्मा, हुज़ूर जे बचड़नि जी अम्मा, सैयदा खातून जन्नत जी अम्मा, हज़रत ज़ैनब रुकिया उम्मे कुलसूम जी अम्मा, हज़रत हबीब करीम जे 2 पुटनि जी अम्मा, हज़रत खदीजतुल कुबरा बि इन ई साल में दुनिया तां लाडाणो कयो हो। अल्लाह जे हबीब करीम ते ये 2 ॻाल्हियूं गड़ियूं गुज़रियूं हुयूं। संदन कल्ब ते हुज़्न हो, गम हो। अल्लाह पंहिंजे हबीब खे मथे आणायो, हबीबा गम न कयो, दुख न कयो, रुगी ज़ाती तव्हांजी न आहे। आसमान ते जेके नज़ारा आहिनि से तव्हां जे कदमनि चुमण जे लाइ तकी रहिया। कहिड़े साल में? हिजरत खां 3 साल। जवाब दे ॾाढा मुंहिंजा जानी। मालिक जी थींदे महिरबानी, मुर्स आही नूरानी, बरसात आहे इरफानी, रात आहे रहमानी, जाग तो खुलई भाग। जिक्र कर अल्लाह अल्लाह, वॾे आवाज़ सां अल्लाह 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 अल्लाह। 27 तारीख़ नबी सैयद उम्म हानी हज़रत अली मुर्तज़ा जी भेण उनजे घर में तशरीफ़ फरमा हुआ, आरामी हुआ। रात जो कुछ हिस्सो गुज़रियो आहे। अल्लाह जल्ल जलालहू अमन वालहू हज़रत जिब्राईल खे सॼो जिब्राईल जी रब्बे जलील अॼु आसमाननि में ज़मीनुनि में ऐलान कर। ॿुधो, आसमाननि ऐं चओ चओ आसमाननि ऐं
ज़मीन में ऐलान कर मलाकन खे चयो त जहन्नम जा दरवाज़ा बंदि कयो, जन्नत जा दरवाज़ा खोलियो, आसमान ते मीनार रोशन लगाए छॾ, आसमान जे मलाक जो लाइनूं लगाए बीही रहनि, कतारूं करे बीही रहनि। ऐं जिब्रील हूरुनि खे चयो त विच में हार कनि, ग़िलमाननि खे चयो त सींगार कनि, अतरे मुश्क जा हबकार कनि, आसमाननि ते कतार कनि, मुंहिंजी महबूब जे मथां दुरूद जी पुकार कनि, लाइन लगाए बीही रहनि। केरु थो अचे? सुभान अल्लाह। केरु थो अचे जंहिंजे लाइ जग जुड़ियो आहे? चओ केरु थो अचे जंहिंजे लाइ जग जुड़ियो आहे? जंहिंखे मञण वारो जन्नती आहे, उहो जहन्नमी आहे जेको न दग खां मुड़ियो आहे। हबीब तबीब थो अचे, दिलनि जो तबीब थो अचे, अल्लाह जो महबूब थो अचे। जिब्रील चए थो मौला ही त आसमान जो मामिलो आहे, ज़मीन ते छा चवां? जिब्रील ज़मीन ते जेके माण्हू क़ब्र में अज़ाब में आहिनि चवनि था अज़ाब बंदि करा, हवा खे चओ त घुलण खां बंदि थिए, दरियाउनि खे चओ त छोलियूं बंदि कनि, काइनात जो निज़ाम रोके छॾ, जन्नत मां बुराक काहे सिंगारे ठाहे सफ़ा ते लाहे मुंहिंजी हबीब खे वठी आ। मौला क़यामत थो करी, हर फरमाता न क़यामत कान्हे का, पर अॼु महबूब सां उहे राज़ बयान करणा जंहिंजी तोखे बि ख़बर न हूंदी, ॿिए खे बि ख़बर न हूंदी। हिकु मां ॾियण वारो ॼाणा, ॿियो वठण वारो मुंहिंजो हबीब करीम ॼाणे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, ॾाढा चओ सुभान अल्लाह। साईं करीम अलैहि सलाम हरामी आहिनि। जिब्रील सभु हुक्म तहमील कया, सफ़ा जबल ते बुराक खे बीहारे थो, जंहिं सफ़ा जबल खे अल्लाह ताला क़ुरान करीम में बयान फरमायो। तवज्जो ॾियो, अल्लाह फरमाए थो इन्न सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाह फमन हज्जल बैत औ इअतमर फला जुनाह अलैहि अन यतवफ बिहिमा वमन ततव्वा खैरन फइन्नल्लाह शाकिरुन अलीम। टाइम न ॾिस में छा, टाइम न ॾिस, सिज हिंगो न भरंदो, सिज न भरंदो, तव्हां वाचुंदे था निहारियो न निहारियो, मां सुस्त थी पवंदुसि, पर टाइम थी वियो अलाह छा, छॾे ॾियो वाचुनि खे। हबीब जा उम्मतियो, अल्लाह ताला फरमायो जंहिं जबल ते सफ़ा ते बीठो आहे बुराक, उन जे बारे में अल्लाह छा फरमायो? इन सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाह, बेशक सफ़ा ऐं मरवो अल्लाह जे कुदरत जूं निशानियूं आहिनि। फमन हज्जल बैत, वो जेको बैतुल्लाह जो हज करे, औ इअतमर या उमरो करे, वो इन ॿिन्ही जे विच में ड्रोड़े ड्रोड़े, साईं छो ड्रोड़े? सफ़ाई मरवे जे विच में भॼे पियो, ड्रोड़े पियो, तकिड़ो पियो हले, ॻाल्हि छा आहे? सफ़ा वॾो जबल न आहे, मरवो वॾो जबल न आहे, ॾिसण में नंढियूं टकिरियूं आहिनि, माण्हू आसानी सां मथे चढ़ी वेंदो आहे, छो शान वारा बनिया आहिनि। अल्लाह जे प्यारे खलील हज़रत इब्राहिम जी घरवारी सैयदना इस्माइल जी अम्मा हज़रत बीबी हाजरा पंहिंजे बचे जे लाइ पाणी ॻोल्हींदे सफ़ा जबल ते आई आहे, वरी मरवे ते आई आहे, ख़ुदा जे बानीअ जा कदम लॻा, ख़ुदा फरमाए थो बाना त प्यारा हल, बानियूं त प्यारियूं हल, जेके वजूद में त प्यारा आहिनि, ज़ातियूं त प्यारियूं आहिनि, पर जंहिं जाइ ते मुंहिंजे प्यारनि जा कदम लॻंदा आहिनि, उहे जायूं बि मूं ख़ुदा खे प्यारियूं आहिनि। आहिनि प्यारियूं? ॾाढा ॻाल्हायो। ॿी आहे त क़ुरान करीम जी, क़ुरान ई क़ुरान, ख़ुदा जो कसम जे माण्हुनि जी ख़ास न हुजेनि त मदीने वारे मीर जे तुफ़ैले मुर्शिदनि करीमनि जे दुआउनि ऐं निगाह जे सदके अल्लाह जे हबीब जे ग़ुलाम जा सीना क़ुरान करीम जे दलीलनि सां भरपूर आहिनि। क़ुरान करीम जी हिकिड़ी आयत पढ़ी बस कबी आहे, ॿी आयत चवंदी आहे त मां बीठी आहियां, ॿी पर बि अचनि, चोथी चवंदी त मां बीठी आहियां। अरे क़ुरान क़ुरान आहे, गौर करे पढ़ त सुन्न जमायत अक़ीदो क़ुरान खां हिकु पल बि
परे नाहे पर कहर करे छॾिया थी सुन्नी जो क़ुरान ॾे तवज्जो नथो रखी, पढ़ी नथो, मुतालियो नथो करी, मेहनत नथो करी, गाफ़िल न थी। अल्लाह जो क़ुरान हर ॻाल्हि में दलील पई। साईं सफ़ा मरबो छाहन शान वारा, ॻाल्हायो छाहन, ॻाल्हायो छाहन शान वारा। जबल त सभई आहिनि पर ही शान वारा छो? हज़रत हाजरा जा कदम लॻ। अल्लाह ताला खां बीजा जो पुछंदा पिया, अल्लाह तो वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला। इब्राहिम सुहणे जंहिं पत्थर ते कदम रखे काबतुल्लाह जी तमीर कई आहे। चओ सुभान अल्लाह। काबे जी ओसारी पई हले। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कैफ़ करे खलीलुल्लाह इस मअबद की दीवारें उठाते थे। खलीलुल्लाह इस मअबद की दीवारें उठाते थे। ज़बीहुल्लाह चूना और पत्थर देते जाते थे। काबे जी तमीर पई हले। अल्लाह फरमातो व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। तमीर काबे जी पई हले। हज़रत इब्राहिम जन बुनियाद मथे कयो आहे। मौला हाणे मथे छाते बीहा? ॾाका केन्हे के, ॾाकण कान्हे का, काठ कोन्हे को, जंहिं पेर रखे ॾाकण ठाहे बीहा। अल्लाह ताला फरमाया प्यारा इब्राहिम ऐलान कर इन अबू कुबैस पहाड़ में हिकु नंढड़ो पत्थर मूं रखे छॾियो आहे। उनखे सॾींदे टोड़ी ईंदो, उनजे मथां पेर रख। जन लिफ्ट तुंहिंजी कराची में हैदराबाद में वॾनि शहर में हलंदी आहे, उहो पत्थर कुदरती लिफ्ट थी वेंदो। हीअ बिजलीअ ते हलंदी आहे, हू बिना बिजलीअ जे हलंदो। जेॾे ओसारी फिरंदी पत्थर पाणे तोखे कयो पियो हलंदो। शाहिद क़ुरान करीम वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला। अल्लाह फरमाए तो मुंहिंजा बानो ओ मक्के में वञण वारो, हज करण वारो, उमरे करण वारो, बैतुल्लाह के तवाफ़ करण वारो, तवाफ़ करे पूरो कयो। मुंहिंजे इब्राहीम जंहिं पत्थर ते पेर रखे काबे जी तमीर कई आहे, उते नफ़िल पढ़ो मां रब राज़ी थी पवां। जागो जागो। जिते इब्राहिम जा कदम लॻनि उहो पत्थर, ॻाल्हायो त सही न, उहो पत्थर जिते अम्मा हाजरा जा कदम लॻनि उहे जबल। जे इब्राहिम असांजो कदम लॻे त शान, अम्मा हाजरा जो कदम लॻे त। पर ॿुधा जंहिं झोली अबू बकर सिद्दीक़ जे में मिठो मुहम्मद ग़ार में आरामी रहे, उन झोलीअ जो शान हूंदो या न? उनजो शान हूंदो या न? जवाब दे सुन्नी। कुर्बान अबू बकर सिद्दीक़ तुंहिंजे शान। अब नक्शबंदी आओ तव्हांजे असांजे सिलसिले खे जन खणबो मुर्शिदन करीमन जे के त आखिरी मरहलो, आखिरी जेको ताल्लुक आहे सो हज़रत अबू बकर सिद्दीक़ सां थी पोइ मदीने वारे सां सिलसिलो मिलंदो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ ज़ाहिर में बि कमाल वारो आहे, बातिन में बि कमाल वारो आहे। नबी से फरमाइनि था जेकी अल्लाह ताला मुंहिंजे सीने में पलटायो उहो मूं अबू बकर जे सीने में पलट। सुभान अल्लाह। चा हबीब करीम जा उम्मती हो, याद रखो ॿियो मसालो, असां सुन्नी आहियूं। छा आहियूं? चओ गप जो किलो न, मुजाहिद सुन्नी, लोॾे लमे वारा न, लूसी न। कहिड़ा सुन्नी आहियूं? कटर सुन्नी आहियूं, पक्का सुन्नी आहियूं, गैरतमंद सुन्नी आहियूं। असांजो अक़ीदो ईमान आहे। ॿुधी छॾियो सुन्नी आओ, हज़रत अबू बकर सिद्दीक़ नबीयनि खां पोइ सारी मखलूक में भल।
मलाइक पंहिंजी जाइ ते, नबी पंहिंजी जाइ ते, बाक़ी जेका मखलूक उन्हें में अबू बकर सिद्दीक भलो आहे, सहाबन में भलो आहे, पहिरियों नंबर आहे, अफज़ल आहे, अकमल आहे, अजमल आहे, आला आहे, औला आहे, उन्हें शान वारो आहे जेको फर्शन ते त नबी साईं सां गॾु आहे। पर मेराज वारी रात अर्शम ते बि मदीने वारे ॾिठो त मुंहिंजे नाले जे पोयां अबू बकर जो नालो लिखियो। चओ सुभान अल्लाह। ॾाढा चओ सुन्नी आहे त चमचो न थी, सुन्नी आहे त लूसी न थिबो, अक़ीदो साफ़ रखबो, खुली रखबो मुंहिंजे महबूब करीम जे यार यारे ख़ार अबू बकर सिद्दीक जो पहिरियों नंबर। चओ काऊं नंबर आहे? हथ मथे खणी ठूठो न, चओ पहिरियों नंबर आहे। सुभान, चओ सुभान अल्लाह। नबी करीम जा परवानो जंहिं जबल ते इब्राहिम साईं जा कदम लॻा उहो शान वारो, जंहिं पहाड़ ते अम्मा हाजरा जा कदम लॻा उहो, पर जंहिं मदीने जे सरज़मीन ते मुस्तफ़ा जा कदम लॻा छा शान वारी आहे या न? ॻाल्हाए त सही। इन जे करे कि अल्लाह जे प्यारे फरमायो फरमाया तुम महबूब खुदा का है दरबार मदीने में। छा साईं? न उन कान्हे जॾहिं थी तर घुरंदासीं, अञा इंजन गरम थिए। महबूब खुदा का है दरबार मदीने में, है उम्मतियासी के गमखार मदीने में। सुभान सुभान अल्लाह। चल मक्के में बरसते हैं अनवार खुदाबंदी। असांखे त मक्को बि प्यारो आहे, मक्को बि मक्के में बरसते हैं अनवार खुदाबंदी, और रहमत का लगा देखा बाजार मदीने में। याद रखो मुझा भाइरो, जै ज़मीन थी आका इनामदार आरामी आहिनि, महबूब जंहिं सरज़मीन ते आरामी आहिनि। छा आहिनि? ॾाढा चओ छा आहिनि? आरामी छो थो चवां? ज़िंदा आहिनि। छा आहिनि? ॿुधनि था, ॾिसनि था, अल्लाह जी इबादत कनि था, जिते वञनि उते वञनि था, आज़ाद आहिनि, जंहिंखे घुरनि तंहिंखे दीदार कराइनि था, जिते कराइनि मर्ज़ी वारा आहिनि, ओॾा घुराइनि मर्ज़ी वारा। जंहिं ज़मीन मुक़द्दस ते नबी साईं आरामी आहिनि, उलमाए उम्मत बग़ैर नजदी वहाबन जे सब उलमा लिखनि था पिया त अल्लाह जे महबूब जी ज़ात जंहिं ज़मीन ते आरामी आहिनि, उहा ज़मीन हबीब जे पाक जिस्म खे पाण में सांढण वारी ज़मीन, महबूब जे जिस्म अतहर सां ज़ियारत करण वारी, करीब थियण वारी ज़मीन, बेतुल्लाह खां भली आहे, बेतुल इज्जत खां भली आहे, बेतुल ममूर खां भली आहे, पर खुदा जे अर्श अज़ीम खां बि भली आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छो त रब जे ज़ात जे हबीब जी निस्बत मिली वई, हबीब ख़ुदा आरामी थी विया। अल्लाह जा बानड़ा नबी करीम जी ज़ात बरकात जेला जिब्रील बुरा के काहे आयो, किथे बिहारी सफ़ा जबल ते विसरी न वञी वे, किथे बिहारी हाणे चएसो मौला किथे कयां हबीब जी गोला। चओ सुभान अल्लाह। न चवंदे त पोइ थी रोला, मौला किथे कयां हबीब जी गोला। अल्लाह ताला जे हबीब जी ज़ात किथे आरामी आहिनि। जिब्रील उम्महानी जे घर में वञ, मुंहिंजो महबूब आरामी आहे। मौला ॿाहिरां सॾु कयां,
थोरो कोन फलाना असां सां वॾी महिरबानी खणी हूंदी आहे माण्हुनि जी। राति जो कयूं वाइस, सॼी राति किथे किथे ओजागो थी वञे, अञा सुतासीं। अबा मौली साहब किथे आहे? साईं हाणे आयो आहे, थकिजी पियो आहे, सुतो पियो आहे। हा किथे आहे? चइसि कमरे में। सलाम अलैकुम। को न ॿुधाई। ॿियो थो चए सलाम अलैकुम। मूं चयो ख़ुदा जी हिदायत न त थी वेंदे गुम। हबीब जा आशिक़, एतिराम हिकिड़ी शइ आहे, इज़त बि हिकिड़ी शइ आहे, कंहिंजे सुकून जो सोचण में हिकिड़ी शइ आहे। ॾिसो मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि रब्बुल आलमीन ख़ुशि रखेनि कीअं फ़ैसिलो ॾिनो त 11:30 खां पोइ आराम कनि, सुकून सां तहज्जुद पढ़नि। ईअं न थियो जो नियत कनि तहज्जुद जी त पेर था थिरकनि। ये सोचा नहीं, हिकिड़ो फ़िक्र आहे। अल्लाह ताला जे ज़ात बरका जे प्यारे जिब्रील पुछो या अल्लाह हबीब किथे आहिनि? उम्म हानी जे घर में ॿाहिरां सॾु कया। फरमायो न। कुरान करीम छा थो चवे? इन्नल्लज़ीन युनादूनक मिन वराइल हुजरात अक्सरुहुम ला याक़िलून। हबीब जेके ॿाहिरां तव्हांखे सॾ था कनि बेअकुल आहिनि। वलौ अन्नहुम सबरू हत्ता तख़रुज इलैहिम लकान खैरन लहुम। बीही रहना, तुंहिंजे दरबार जो दीदार वेठा कना, दीदूं विझो वेठा हुजनि। हबीब जॾहिं पाणे ॿाहिरि निकिरी अची तॾहिं हिन जी ला भलो थी पवे। हा अल्लाह ताला ईअं कोन फरमायो त सॾु ॿाहिरां कर भला असीं कड़ो खड़काया न। वो कीअं जाॻाया? घर जे छित मां लही वञ, अदब सां ठही वञ, हेठि लही वञ, मुंहिंजा महबूबा आरामी हल। जिब्रील अहिड़ो मौक़ो कॾहिं बि न मिलियो हूंदी। अॼु पंहिंजे नूरानी रूहानी ऐं प्यारनि चपनि सां जेकी बर्फ़ खां थधा कापूर वांगुरु आहिनि, मुंहिंजी हबीब करीम जे पेरनि मुबारकनि जे तरनि खे चुमियूं ॾे। इन हबीब जे पेरनि जे तरनि जे चुमण जो क़दुरु पुछणो आहे। मुंहिंजे हबीब जे सहाबनि खां पुछ, निंड पुछणी आहे त बोस्की जे पटके वारे खां पुछ। ज़िक्र कर अल्लाह, वरी आवाज़ सां अल्लाह 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 अल्लाह। हाँ हाँ जंग जे उहद लगी, उहद थी जंग। सहाबे किराम केतिरा शहीद थिया। एक सहाबी जे पाग जी ते तलवार लगी आ, ज़मीन ते आयो आ, साह वञण जी तयारी में आ। हबीब जी सहाबी सोचो चंद विखुन ते मुंहिंजा आका ॾिठान। ये चवे हा त हबीब हली आ, तुंहिंजी ज़ात भली आ, तोरीअ कहिड़ी गली आ, न मञिबो त पोइ दावा थली आ। चवे हा त बि थी सघे हा, पर ईअं नथो करे त मां चवां हबीब हली आ। उन आख़िरी घरनि में पंहिंजे तरनि ते सिरंदो वियो आहे, वधंदो वियो आहे, वधंदो वियो आहे। पतो तॾहिं पियो आहे जो पंहिंजा चप महबूब जे पाक कदमनि ते रखे मथे निहारे तो फुस्त बिरब्बिल काबत। हबीब अॼु मां कामयाबी माणी आहे। कीअं कामयाबी माणी थई? ॻोठ मरां हा, पुट खे ॾिसी मरां हा, पीउ खे ॾिसी मरां हा, घर वारी खे ॾिसी मरां हा। अॼु वक़्तु मुंहिंजो जो तो हबीब जे कदमनि खे चुमंदे शहीद थींदे रब जे हवाले जान करे रहियो आहे। निकल जाए दम तेरे कदमों के नीचे। हाँ हाँ वह मोहब्बत वाला। निकल जाए दम तेरे कदमों के नीचे, यही दिल की हसरत यही आरज़ू है। पुछ कदम जो कदर त अर्शे मुअल्ला खां पुछ। जेकॾहिं तकरीर में पहुतासीं त ॿुधाईंदो मां हबीब करीम जी कदम बोसी थो करे। मुंहिंजा साईं सजाग आहिनि। जिब्रील कीअं आयो? हा लफ़्ज़ सीरत जे किताब में मुंहिंजा
तुझा तुझा मैं ओ मौलवी साहबो सीरत के जलसन के मल्हान वारो लफ्ज़ ॿुधो इन्नल्लाह कदिश्ताक इलालकायक या रसूल अल्लाह हबीब मालिक मिठे अव्हां खे घुराए रूबरू मुलाकात जो शौक़ फरमाया ॾिसे त हिते बि पियो रब्बुल आलमीन ॾिसे त चओ चओ ॾिसे त तोखे ॾिसे तो मूंखे ॾिसे तो महबूब तो महबूब अल्लाह छा थो फरमाए कद नरा तक़ल्लुब वजहिक फिस्समाए फलनुवल्लियन्नक क़िबलतन तरदाहा हबीब अवां मथे तां निहारियो बैतुल्लाह क़िबलो थी मिले छो त कुझु महीननि जे लाइ बैतुल मक़दस ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ी वई अवां जी ख़्वाहिश शौक़ बैतुल्लाह मिले अवां मथे तां निहारियो ईअं न आहे जो अवां निहारियो मां न निहारिया जे अवां जो चेहरो मथे थींदो आहे त मूं अल्लाह जी कुदरती निगाह बि तव्हांजे चेहरे में हूंदी आहे चेहरो बि चेहरो आहे न हिकिड़ा चेहरा अहिड़ा थिए जो नेरा न मुंहं में सॼो ॾींहुं सटुन में हुजे सॼो ॾींहुं सूरन में अला करी भला मुंहं में पई आहे पर मुहम्मदी चेहरो बि चेहरो आहे हा या न ॻाल्हि त सही हिकु अल्लाह जे बानी फरमायो यथो आरज़ू है मेरी मेरे मौला मौत आए तो इस तरह आए बुध बुध आरज़ू है मेरी मेरे मौला मौत आए तो इस तरह आए धूम से निकले मेरा जनाजा मेरी मैयत मदीने को जाए वाह खुश नसीब जो सुभान अल्लाह हाणे हबीब जे चेहरे पाक खे बयान कंदे छा थो चवे लेके बापू पे प्यारे नबी को कह रही थी यूं दाई हलीमा वाह मां हलीमा महबूब हथ में खैं वेठी लेके बाजू पे प्यारे नबी को कह रही थी यूं दाई हलीमा कह रही थी यूं दाई हलीमा अल्लाह अल्लाह ये चेहरा नबी का जो भी देखे वो कुर्बान जाए एकरा मुंह मौली साहब हेड़ा जो सुबह सा मुंह में रब करे तो न पवन एकरा मुंह हेड़ा जो निहार त अल्लाह 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 जो आवाज थी वने रबी थी समझता मुझा कामिल वली केरहन केरहन मुझे मोहम्मद कमाल वारा अल्लज़ीन इज़ा ज़ुकिर अल्लाह जद उन जे चेहरे ते निगाह पवंदी आहे पाक मुंह ते निगाह पवंदी आहे एतिरी त कशिश हूंदी आहे जो उन्हनि खे ॾिसंदे